सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊँ महबूब उमर जो या बीजे हिन वीडियो में असां हिन तरह 10 सेकंड में हिकिड़ो स्टेटस ठाहे सघंदासीं। सिर्फ़ 10 सेकंड में तव्हां ठाहे सघो था व्हाट्सएप जे लाइ या वरी इंस्टाग्राम जी स्टोरी जे लाइ। जॾहिं तव्हां फोटो स्लाइड शो ठाहिणु चाहियो था 3 या 4 फोटोनि ते हिकिड़ो ब्यूटीफुल स्लाइड शो, त तव्हां 10 सेकंड में ठाहे सघो था। सभु पहिरीं असांखे अचणो पवंदो प्ले स्टोर ते, हिते सर्च कंदासीं MV मास्टर वीडियो स्टेटस मेकर। ही तमामु सुठी रेटिंग आहे हिन जी, हींअर ट्रेनिंग में आहे 5 नंबर ते। 1 मिलियन खां वधीक हिन जा डाउनलोडर आहिनि ऐं 4.4 जी रेटिंग आहे। हिनखे असां इंस्टॉल कंदासीं, ही डाउनलोड थी रहियो आहे, कुझु ई देरि में डाउनलोड थी वेंदो। 9.73 MB जो फाइल आहे। दोस्तों ही डाउनलोड थी चुको आहे। जीअं इंस्टॉल थियो असां हिनखे ओपन कंदासीं। ओपन करण सां कुझु अहिड़ो इंटरफेस आहे तव्हांजे साम्हूं। हिते तव्हांखे ऑलरेडी रेडीमेड ठहियल डिज़ाइनूं मिलंदियूं, जंहिंमें तव्हां ठाहिणु चाहियो, पंहिंजा फ़ोटो लॻायो ऐं तव्हां स्टेटस ठाहे वठो सिर्फ़ु 10 सेकंडनि में। तव्हां ॾिसो हीअ आहे। उनखां अलावा काफ़ी सारा टेम्पलेट तव्हांखे मिलंदा ऐं बिल्कुलु फ्री आहे। ऐं उनखां अलावा हिन में एड बि नथा अचनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो इंटरनेट ऑन आहे पर एड कोन पिया अचनि। हालांकि हिन में परमिशन्स वग़ैरह बि न आहिनि। जेकॾहिं हुनखे एडिट करणु चाहियां सिर्फ़ु प्लस जे बटन ते क्लिक करे हुनखे सिर्फ़ु हिकिड़ी परमिशन ॾींदुसि फ़ोटो जी, ऐं फ़ोटो खे आउं एड करे वठंदुसि। पर हीअ हिकिड़े फ़ोटो वारो आहे, हिन में मज़ो कोन थींदो। इन जे करे असां ॿियो ठाहींदासीं फ़िलहालु तव्हांखे ॾेखारण जे लाइ। त दोस्तों हीअ कुझु हिन तरह जो आहे, वाटर ड्रॉप जंहिंखे चइजे या पाणी जो फुड़ो। ओके, अहिड़ी तरह ते ॿिया खोड़ सारा टेम्पलेट आहिनि। असां को अहिड़ो टेम्पलेट खणंदासीं जंहिंमें 3 या 4 फ़ोटो लॻाए सघजनि। जीअं तव्हांखे शुरू में ॾेखारिया आहियां कुझु स्टेटस ठहियल। हिन में हिकिड़ो फ़ोटो आहे। ओके, हीअ आहे। हीअ तव्हां शुरू में तव्हांखे थोरो लोडिंग कंदो डाउनलोडिंग करण जे लाइ। उनखां पोइ तव्हां इंटरनेट खां बग़ैर बि हिनखे इस्तेमालु करे सघो था। दोस्तों हिनखे जेकॾहिं असां हिन में पंहिंजा फ़ोटो लॻाइणु चाहियूं त असां हिन ते सिंपली स्टार्ट मेकिंग ते क्लिक कंदासीं ऐं कुझु देरि लोडिंग खां पोइ हीअ अहिड़ो इंटरफेस ईंदो। हिते तव्हां 3 फ़ोटो खणो। 3 फ़ोटोनि जो ऑप्शन आहे त 3 ई फ़ोटो खणंदासीं। कहिड़ा बि मुंहिंजा फ़ोटो खणी थो वठां। बहरहाल ओके, हिकिड़ो ई फ़ोटो मूं एड करे वरितो। अहिड़ी तरह ऐं ॿियो फ़ोटो खणंदुसि ऐं ॿियो फ़ोटो। ओके, ही फ़ोटो ते तव्हां एडजस्ट करे सघो था, हुनखे क्रॉप करे सघो था, हुनखे रोटेट करे सघो था वग़ैरह। एडिट, क्रॉप ऐं रोटेट करे सघो था, 2 ऑप्शन आहिनि। सॉरी, उनखां अलावा 3 फ़ोटो हुन में असां एड कंदासीं ही। ओके, हिनखे तव्हां रोटेट आङुरियुनि सां करे सघो था। मिसलन 2 आङुरियूं रखी हुननि खे घुमायो, रोटेट थी वेंदो। ओके दोस्तों, हीअ तयारु थी चुको आहे। जीअं असां जेकॾहिं असां हिनखे सेव करणु चाहियूं त असां सिर्फ़ु हिते क्लिक कंदासीं ऐं हिते 3 क्वालिटियूं अची वियूं तव्हांजे साम्हूं, जंहिंमें तव्हां करणु चाहियो। बहरहाल आउं हाइड में करणु चाहियां थो। तव्हां सेकंड सारियो 10 खां घटि सेकंड लॻंदा, ज़्यादा कोन लॻंदा। दोस्तों जीअं ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त 7 खां 8 सेकंड में तयारु थी चुको आहे। अहिड़ी तरह हिनखे तव्हां किथे बि शेयर करे सघो था ऐं सेव टू एल्बम करे सघो था। त ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक इन वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो, मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो, तव्हांखे काफ़ी कम वारी वीडियोस मिली वेंदियूं। जेकॾहिं हिन वीडियो खे तव्हां लाइक न कयो, लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो ऐं को बि सवाल आहे कमेंट में ज़रूरु लिखो। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।